बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिन सिरातल मुस्तक़ीम। रिश्ता निभाइण लाइ कहिड़ियूं शयूं ज़रूरी हूंदियूं आहिनि? सभ खां पहिरीं जेकॾहिं तव्हां कंहिं बि जॻह ते आहियो या तव्हां रिश्तनि सां मौजूदु आहियो या तव्हांजो तालुक़ु आहे भाउ भेनरूं हस्बैंड वाइफ या ॿिया रिश्ता, त उन जे निभाइण लाइ जेको बहितरीनु हिकिड़ी शइ हूंदी आहे उहा आहे अहसासु। जॾहिं तव्हांखे अहसासु हूंदो आहे कंहिं बि शइ खे निभाइण जे लाइ त तव्हां बहितरीनु रिश्ता निभाईंदा आहियो। जेकॾहिं अॻे माण्हू खे का तकलीफ़ थी अचे ऐं तव्हांखे अहसासु आहे ऐं उहा तकलीफ़ दूरि था कयो त तव्हां बहितरीनु रिश्ता निभाए सघो था। जेकॾहिं अॻियो माण्हू ख़ुशि आहे ऐं तव्हां उन सां ख़ुशीअ में शरीक आहियो त इहो बहितरीनु अहसासु आहे। अहसास जो मतिलबु इहो हूंदो आहे त तव्हां कंहिं ॿिए जे लाइ पंहिंजी हर उहा शइ क़ुर्बान कयो, हर उहा शइ ॾियो जेका उन माण्हूअ जी ज़रूरत हुजे या अहम हुजे। जेकॾहिं तव्हांखे कंहिं बि शइ जो अहसासु न आहे, कंहिं बि शइ जो ख़्यालु न आहे, कंहिं बि शइ जो ध्यानु न आहे त तव्हां रिश्तो नथा निभाए सघो। रिश्तो निभाइण लाइ लाज़मी तौर ते तव्हांखे उहे समूरियूं शयूं सम्झणु घुरिजनि जेके उन ई रिश्ते निभाइण लाइ अहम हूंदियूं आहिनि। नंबर पहिरीं ॻाल्हि त जेकॾहिं तव्हां जंहिं माण्हूअ सां तव्हां रिश्तो निभायो था, पहिरियों त तव्हांखे उनजी शख़्सी हवाले सां ॼाण हुजणु घुरिजे त हू कीअं आहे, छा थो चाहे ऐं हुन जी घुरिज कहिड़ी आहे। जेकॾहिं को माण्हू पंहिंजी ज़िमेवारी सही नमूने सां क़बूलु नथो करे त उहो रिश्तो नथो निभाए सघे। रिश्तो निभाइण जे लाइ तव्हां लाइ लाज़िम आहे त तव्हां में ज़िमेवारी हुजे। यानी जॾहिं तव्हां ज़िमेवार हूंदा आहियो कंहिं बि शइ जा, कंहिं बि अमल जा, या तव्हां कंहिंजी ज़रूरतुनि खे पूरो था कयो पिया उन्हनि रिश्तनि में, उन्हनि नातनि में, त तव्हां बहितरीनु इंसानु आहियो। मूं अॻ में बि तव्हांखे चयो त जेको माण्हू रिश्तेदारनि सां या रिश्तो निभाइण में मज़बूत हूंदो आहे, सुठो हूंदो आहे, सहप वारो हूंदो आहे, सब्र वारो हूंदो आहे, त उहो सदाईं सुकून में रहंदो आहे, उहो सदाईं ख़ुशि रहंदो आहे। या जेकॾहिं को पंहिंजे नंढे भाउ खे सही तरबियत नथो ॾेई सघे, उनखे सही नमूने सां पढ़ाए नथो सघे, त पोइ उनजे वॾे हुजण जो फ़ाइदो कहिड़ो आहे। जेकॾहिं हू 2 सिज हुन खां वॾो आहे, उनखे ज़माने जी ख़बर आहे त हू नंढनि जी गाइड करे, उन्हनि जी रहबरी करे, उन्हनि खे अॻिते वधाए, त उहो ई रिश्तेदारीअ जा ज़िमेवारी हूंदी आहे। रिश्तेदारीअ जी उहो ई हिकिड़ो बहितरीनु पहलू हूंदो आहे। जेकॾहिं तव्हां उन्हनि समूरनि शयुनि खां लातालुक़ थी वेंदो ऐं फ़क़ति रुॻो आए मींहुं ऐं माए ताईं महदूद हूंदो त पोइ तव्हां ज़िंदगीअ में कॾहिं बि कामयाबु नथा थी सघो। छोजो जेको मां, मूंखे, मुंहिंजे लाइ, मूंसां, उहे समूरियूं शयूं जॾहिं वाबस्ता अची वेंदियूं आहिनि त हिकिड़ी लालच जी हिकिड़ी माण्हूअ खे लाड़ो अची वेंदो आहे त पोइ उहो कॾहिं बि सुठे नमूने सां रिश्तो नथो निभाए सघे। ॿियो थींदो आहे प्रोटेक्शन या गार्डियन जंहिंखे चइजे, मुहाफ़िज़, हिफ़ाज़त कंदड़। त उहो हिकिड़ो बहितरीनु माण्हू हूंदो आहे जेको पंहिंजे रिश्तनि सां, दुनिया में 2 तरीक़ा थींदा आहिनि। जेकॾहिं तव्हांजो को पंहिंजो ग़लती करे थो, या त उन सां गॾु हुजो या उन खां अलॻि थी वञो। जेकॾहिं तव्हां उन सां गॾु हूंदव, उनजी हिफ़ाज़त कंदव, हुन जो ख़्यालु रखंदव ऐं ॿीहर उनखे उहा ग़लती करणु न ॾींदव, त मां सम्झां थो तव्हां हिकु बहितरीनु रिश्तेदारी निभाइण जी सघ रखी सघो था। तव्हां छा बि कयो, ज़िंदगीअ में अहिड़ा पहलू ज़रूरु ईंदा पिया जेके तव्हां असांखे तकलीफ़ ॾींदा आहिनि पिया। जेकॾहिं जंहिं माण्हूअ जो जेको बि नालो आहे, जेकॾहिं उन नाले जी ख़ूबीअ वारी हिकिड़ी ख़ूबी पाण में पैदा करे त बि उहो बहितरीनु इंसानु थी सघे थो। सिकंदर बादशाह वटि हिकिड़ो ॿियो सिपाही हूंदो जेको डिॼणो हूंदो ऐं उनजो नालो बि सिकंदर हुयो। उन नाले जे करे सिकंदर हुनखे पंहिंजी कैबिनेट में शामिलु कयो ऐं हर सलाह मशवरे में हुन सां गॾु हूंदो। त हिकिड़े ॾींहुं सिकंदर हुनखे चयो त सिकंदर कॾहिं बि डिॼणो नथो थी सघे, छो जो हू डिॼणो हुयो। या त पंहिंजो नालो मटाए या दिलेर थी वञे। ईअं तव्हां पंहिंजो नालो, जेको बि तव्हांजो नालो आहे, उन जी जेका बि वसफ़ आहे, उन जी जेका बि डेफिनेशन आहे, जेकॾहिं उन ते ई तव्हां पूरा ईंदव, उन खे ई तव्हां सम्झंदव, त बि तव्हां बहितरीनु इंसानु थी सघो था या तव्हां में हिकिड़ी सुठी ख़ूबी अची सघे थी। इंसानु ख़ूबियुनि जो ऐं ख़ामियुनि जो हिकिड़ो मेलाप आहे। उनजो समूरो जेको आहे हिसो, कंहिं महिल माण्हू में ख़ूबी हूंदी आहे, कंहिं महिल ख़ामी हूंदी आहे। जॾहिं बि माण्हू रिश्तनि नातनि सां निभाईंदो आहे
त सिर्फ़ु ख़ूबियुनि खे ॾिसणु इहो ग़लति आहे, या सिर्फ़ु ख़ामियुनि खे ॾिसणु इहो बि ग़लति आहे। कुझु ख़ामियूं बि हूंदियूं आहिनि माण्हू में, कुझु ख़ूबियूं बि हूंदियूं आहिनि। असांखे कोशिशि करे जेके ख़ूबियूं आहिनि उन्हनि खे उजागर करणु घुरिजे ऐं ख़ामियुनि खे ख़तमु करणु घुरिजे, त जीअं तव्हां असां ज़िंदगी बहितरीनु गुज़ारे सघूं। छो जो ज़िंदगी गुज़ारण लाइ लाज़मी तौर ते असांखे हिकिड़ो वॾो ख़्वाबु ॾिसणो पवंदो आहे। तव्हां छा बि कयो, कुझु सालनि खां पोइ हर फैमिलीअ में हिकिड़ो अहिड़ो माण्हू ज़रूरु निकिरंदो आहे जेको पंहिंजी सॼी फैमिलीअ खे सहारो ॾींदो आहे ऐं उनखे अॻिते आणींदो आहे, ऐं पोइ ॿी सॼी फैमिली हुन सां गॾु तरक़ी करणु लॻंदी आहे या उहा अॻिते उभरणु शुरू थींदी आहे। इहो हिकिड़ो नेचुरली फेनोमेना आहे जंहिं बुनियाद ते इहो चरखो फिरंदो आहे पियो। हर 20 सालनि 25 सालनि में जेका शइ असां वटि न आहे उहा असां वटि अची वेंदी आहे, जेका असां वटि न हूंदी आहे उहा त ईंदी आहे, पर जिन वटि वरी न हूंदी आहे उन्हनि वटि बि उहा शइ पाण ई ॼणे अची वेंदी आहे। इहो हिकिड़ो दुनिया जो दस्तूर आहे। तव्हां छा बि कयो, इहे शयूं ईअं ई हलंदियूं पियूं, ईअं ई फिरंदियूं पियूं, पर ज़िंदगीअ में पंहिंजो मुआज़नो ज़रूरु कंदा कयो त अॼु खां 10 साल अॻु में तव्हां किथे हुयो ऐं अॼु किथे आहियो। अॼु खां 10 साल अॻु में जेकॾहिं तव्हांजूं ज़रूरतूं पूरियूं न पियूं थियनि, अॼु पूरियूं थियूं थियनि पियूं त तव्हां ज़िंदगी बहितरीनु गुज़ारे रहिया आहियो। अॼु खां 10 साल अॻु में तव्हांखे गाॾी न हुई ऐं हाणे उहे समूरी शयूं तव्हां वटि आहिनि, त तव्हांजी ज़िंदगी बहितरीनु गुज़रे थी पई या तव्हां बहितरीअ तरफ़ वधी रहिया आहियो। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।